जेकबाबाद में सिविल लाइन थाणे जी हद जमाली वाह भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे मुराद जखराणी खे क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जंहिंमें जेकाबाद सिविल लाइन थाणे जी हद जमाली वाह भरिसां उते जेको आहे त फायरिंग थी आहे। फायरिंग में जेको आहे त जंहिंमें मोहम्मद मुराद जखराणी आहे उनखे जेको आहे त उन्हनि जवाबदारनि जेको आहे उन्हनि फायरिंग करे जेको आहे उनखे क़तल जेको आहे त करे छॾियो आहे। जॾहिं जेको आहे त नौजवान खे क़तल करण खां पोइ जेके जवाबदार आहिनि उहे जेके आहिनि त फ़रार थियण में जेके आहिनि हिन वक़्तु कामयाब थी विया आहिनि। जेका अहिड़ो इतला जेका सिविल लाइन पुलिस आहे उनखे जीअं मिलिया त हू वाक़ई वारी हंधि पहुती आहे। उन्हनि लाश पंहिंजे तेविल में जेको उन्हनि वरितो आहे पोस्टमार्टम लाइ। सिविल अस्पताल जेको आहे उते लाश खणी वई आहे। जॾहिं होॾां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त इहो जेको नौजवान खे जेको क़तल कयो हुयो उनजो जेको आहे पुराणो कारां जो जेको तकरार हुयो उहो जेको आहे त हलंदड़ो हुयो। अॼु जेको आहे जवाबदारनि वज वठी करे जेको आहे उनखे जेको आहे फायरिंग करे जेको उन्हनि क़तल कयो आहे। जॾहिं होॾां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेका सिविल लाइन पुलिस जो इहो चवणु आहे त जेके उन जा वारिस आहिनि उहे जेके आहिनि त थाणे ते ईंदा उन्हनि जे मुताबिक़ केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां नौजवान जो लाश जेको आहे त वारिस घर खणी पहुता आहिनि त उन्हनि जे घर में माताम जेको आहे मतल आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।